अस्सलाम वालेकुम नाजरीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया हमीदा अंजुम। नाजरीन, लाड़काने में समाजी इतिहाद तरफ़ां शहर समेत आस पास के इलाइक़नि में बिजली और गैस की हथरादू लोड शेडिंग खिलाफ़ काज़ी फज़लुल्लाह पाक खां रैली कढी वई, जेका शहर के मुख़्तलिफ़ रोडन रस्तन खां थींदे प्रेस क्लब अॻियां, जिते हिननि हथन में बैनर और प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई। उन मौके ते लाड़कानो समाजी इतिहाद के सरवाण शेख हाफ़िज़ बशीर अहमद हुसैनी, यूनिस अली अबड़ो, लियाकत उमरानी, दीदार शेख, मोहम्मद मिठल भुट्टो, राजा मुनीर जतोई ऐं ॿियनि चयो त हिन कहर जहिड़ी गर्मी में सेबको अमलदार पारां बिजली की हथरादू लोड शेडिंग कई पई वञे, जंहिं सबब शहरी अज़ियतनि सां मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। लाड़काने में 18 खां 20 कलाक बिजली बंद कई पई वञे। ज़ुल्म जहिड़ी गर्मी में बिजली न हुजण की सूरत में केतिरियूं ई औरतूं, मासूम ॿार, पक्का पोढ़ा ऐं नौजवान हीट स्ट्रोक जो शिकार थी अस्पताल भीड़ा थी रहिया आहिनि। पर अफ़सोस जो वापडा अमलदारनि खे शहरियुनि मथां को रहम न पियो अचे। हिननि चयो त गैस की ॻाल्हि कजे त लाड़काने वासियुनि लाइ गैस अणलब थी वई आहे। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी गैस की हथरादू लोड शेडिंग जो आज़ार बरक़रार आहे। शहर के कंहिं इलाइक़े में त गैस जो प्रेशर ई न आहे। जितां जा रहवासी हिन जदीद दौर में पत्थर वारे दौर की ज़िंदगी गुज़ारींदे काठिन ते रिध पचाव करण ते मजबूर थी विया आहिनि। जंहिं मसइले ते शहरियुनि केतिरा ई भेरा सुई सदर गैस ऑफिस अॻियां एहतजाज पिण कया आहिनि, पर उन जे बावजूद गैस की लोड शेडिंग ऐं प्रेशर वारो मामलो हल न थी सघियो आहे। हिननि लाॻापियल अख़्तियारनि खे मुतालबो कयो त फौरी तौर ते मामले जो नोटिस वठी लाड़काने शहर में बिजली ऐं गैस की हथरादू लोड शेडिंग ख़त्म करे शहरियुनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे।